मुल्क में कोरोना वायरस सबब फौतियुनि जो अंग 269 थी वियो। मुल्क में कोरोना वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो। वायरस मुतासिरनि जो अंग 12,723 थी वियो। वधीक 15 ॼणनि जे फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग 269 ताईं पहुची चुको। रमज़ान जे भलारे महीने में नफ़े खोरनि आम वहापे जे शयुनि जा अघ बीड़ा करे छॾिया। लॉकडाउन सटियल माण्हुनि जे ॾुखाइनि में वाध अची वई। भाॼियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्स जे ऑपरेशन दौरान 9 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जी फायरिंग में 2 जवान शहीद ऐं 5 ज़ख़्मी थी पिया। ॾेरकीअ में कोरोना वायरस सबब पाबंदी बावजूद मालपीड़ी खोली वई। ॾेरके जे मालपीड़ीअ में हज़ारे माण्हू गॾु थी विया। मुख़्तलिफ़ सूबनि खां आयल वापारियुनि जो ॾेरके जे माण्हुनि सां मिलाप। कोरोना जो ख़दशो वधी वियो। इंतज़ामिया ख़ामोश ऐं तमाशाई बणियल। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।